जी नाज़रीन, करमपुर मां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर लाड़े भरिसां नापरकोट थाणे जी हद में सारियुनि जे डेरे ते सुतल पीरसन बगन जाफ़री खे हथियारबंदनि पारां राति जो मुबैना तौरु अगवा करण जी कोशिश कई वई। नापरकोट पुलिस पीरसन बगन जाफ़री खे हथियारबंदनि खां छॾाइण जी दावा करे वरिती आहे। पुलिस वाक़े खे सच साबित करण लाइ रोड ते हवाई फायरिंग भी कई। पीरसन जो पुलिस साम्हूं मौक़िफ़ ॾियण खां इनकार। जी नाज़रीन, करमपुर मां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा रहूं। करमपुर लाड़े भरिसां नापरकोट थाणे जी हद में सारियुनि जे डेरे ते सुतल पीरसन ॻोठाणे बगन जाफ़री खे हथियारबंदनि पारां राति जो मुबैना तौरु अगवा करण जी कोशिश कई वई। नापरकोट पुलिस पीरसन खे हथियारबंदनि खां मुबैना मुक़ाबले बाद छॾाइण जी दावा करे छॾी आहे। पुलिस वाक़े खे सच साबित करण लाइ रोड ते हवाई फायरिंग भी कई आहे। पीरसन जो मीडिया के मौक़िफ़ ॾियण खां इनकार। जी नाज़रीन, करमपुर मां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर लाड़े भरिसां नापरकोट थाणे जी हद में सारियुनि जे डेरे ते सुतल पीरसन ॻोठाणे खे हथियारबंदनि पारां राति जो मुबैना तौरु अगवा करण जी कोशिश कई वई। नापरकोट पुलिस पीरसन खे हथियारबंदनि खां मुबैना मुक़ाबले बाद पीरसन खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस वाक़े के सच साबित करण लाइ रोड ते हवाई फायरिंग भी कई। पीरसन बगन जाफ़री जो पुलिस साम्हूं मीडिया सां ॻाल्हाइण खां ठिप इनकार। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।